ठाणे रुकनासी शिकारपुर जो पुलिस पारां मुबैना मुक़ाबले खां पोइ कश्मोर वासी बिन मुग़विन खे बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। जी नाज़रीन, अवांखे अपडेट ॾेई रहिया आहियूं। गोसपुर जे इलाइक़े मां मुग़वी जावेद गोलो ऐं बरकत खे बाज़ियाब करायो वियो आहे। पुलिस जो इहो चवण आहे। अहम ख़बर आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं। शिकारपुर पुलिस पारां मुबैना मुक़ाबले खां पोइ कश्मोर वासी बिन मुग़विन खे बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवण आहे त गोसपुर जे इलाइक़े मां मुग़वी जावेद गोलो ऐं बरकत खे बाज़ियाब करायो वियो आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे, गोसपुर जे इलाइक़े मां मुग़वी जावेद गोलो ऐं बरकत खे बाज़ियाब करायो वियो आहे। शिकारपुर पुलिस पारां मुबैना मुक़ाबले खां पोइ कश्मोर वासी बिन मुग़विन खे बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। पुलिस जो चवण आहे त गोसपुर जे इलाइक़े मां मुग़वी जावेद गोलो ऐं बरकत खे बाज़ियाब करायो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं। शिकारपुर पुलिस पारां मुबैना मुक़ाबले खां पोइ कश्मोर वासी बिन मुग़विन खे बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवण आहे त गोसपुर जे इलाइक़े मां मुग़वी जावेद गोलो ऐं बरकत खे बाज़ियाब करायो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर रशीद जामड़ो खां। जी रशीद, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, शिकारपुर पुलिस गढ़ी से गुजे कच्चे वारे इलाक़नि में कार्रवाई करे मुक़ाबले बैदि बिन मुग़विन के बाज़ियाब करण जी दावा कई आहे। जॾहिं त धाड़े लाइ 40 ॾींहं अॻु कंदरकोट कश्मोर जे बिन रहवासियुनि जावेद वलद यार मोहम्मद गोलो, बरकत अली वलद अली खान खे गोसपुर वारे इलाइक़े मां अगवा करे विया हुआ। राब्तो करण ते एसपी सिटी फाज़िल शाह ॿुधायो संडोहारी मुग़विन खे गोसपुर जे कच्चे वारे इलाइक़े मां शिकारपुर जे गढ़ी ते गुजे कच्चे वारे इलाइक़े में मुंतकिल करे विया हुआ त गुजे इतला ते डीएसपी आसिफ मुगल ऐं गढ़ी ते गो नापरकोट पुलिस जेको मुक़ाबलो करे बिन मुग़विन खे बाज़ियाब कराए वरितो आहे। जंहिं बैदि मुग़विन खे एसएसपी शिकारपुर जी ऑफिस आंदो वियो आहे, उन्हनि खे वारसनि हवाले कयो आहे। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।